नाज़रीन, अहम ख़बर रवां खे ॾियूं पिया त इस्लामाबाद जी अदालत इद्दत में निकाह वारे केस में पीटीआई बानी बुशरा बीबी खे बरी करे छॾियो आहे। एडिशनल सेशन जज अफज़ल मंजूका जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई बानी बुशरा बीबी जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। अदालत इद्दत में निकाह वारे केस में ख़ावर मानिका जी मेडिकल बोर्ड जोड़ण वारी दरख़्वास्त खे ख़ारिज करे छॾियो आहे। इद्दत में निकाह वारे केस में बानी पीटीआई बुशरा बीबी खे 7 साल कैद ऐं 5 साल नाअहल करार ॾिनो हो। नाज़रीन, ब्यूरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त इस्लामाबाद जी अदालत इद्दत में निकाह वारे केस में पीटीआई बानी बुशरा बीबी खे बरी करे छॾियो आहे। एडिशनल सेशन जज अफज़ल मंजूका जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई बानी बुशरा बीबी जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। अदालत इद्दत में निकाह वारे केस में ख़ावर मानिका जे मेडिकल बोर्ड जोड़ण वारी दरख़्वास्त खे ख़ारिज करे छॾियो आहे। इद्दत में निकाह वारे केस में बानी पीटीआई बुशरा बीबी खे 7 साल कैद ऐं 5 साल नाअहल करार ॾिनो हो।